ऐलानात होते रहते हैं अजीब व गरीब, जिसकी वजह से हम परेशानी में आ जाते हैं कि बेवकूफ़ी के ऐलानात का जवाब कैसे दें। बट खैर, आई वोंट गो टू पॉलिटिक्स। कल देख रही थी किसी ने ये लफ्ज इस्तेमाल किया कि ये बेवकूफ़ी, तो मैं हंस पड़ी। मैंने कहा कि करप्शन का पैसा जेब में डालना, प्रोटोकॉल पे पैसे खर्च करना, जहाजों पे, हेलीकॉप्टर्स पे, गाड़ियों के कॉन्वॉयज पे, तनख्वाहों में, घरों पे, ये बेवकूफ़ी नहीं। आवाम को रिलीफ देना बेवकूफ़ी। अगर 2 महीने का रिलीफ भी किसी को मिल जाता है, आवाम को मिल जाता है, पंजाब के आवाम को मिल जाता है, तो मेरे लिए इससे ज्यादा सादत की बात, इससे ज्यादा खुशी की बात, इससे ज्यादा इत्मीनान की बात है। सस्ती बिजली वारे मामले ते सिंध ऐं पंजाब हुकूमत में तकरार। बिजली सस्ती करण खे बेवकूफ़ी कोठण ते वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो सिंध जे वॾे वज़ीर खे सख़्त जवाब ॾींदे चयो आहे त सिंध हुकूमत ॿुधाए त करप्शन करे खीसा भरण, प्रोटोकॉल, जहाज़नि ऐं हेलीकॉप्टर्स ते सफ़र करे ख़र्च करण बेवकूफ़ी आहे या अवाम खे रिलीफ ॾियणु बेवकूफ़ी आहे। अवाम खे 2 महीननि जो रिलीफ मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। घटि में घटि 2 महीना त शहरनि जा सुकून में गुज़रंदा। पंजाब खे रिलीफ कंहिं तोहफ़े में नाहे ॾिनो, पंजाब हुकूमत पैसा ॾिना आहिनि। मुराद अली शाह गुज़िरियल ॾींहुं चयो हो त रोज़ानो बेवकूफ़ीअ वारा ऐलान थियनि था। अहिड़नि बेवकूफ़ीअ वारनि ऐलाननि जो कहिड़ो जवाब ॾिजे? बिल्कुल शफाफ तरीके से पंजाब ने अपने फंड से ये 2 महीने की रिलीफ मुहैया किया पंजाब के अवाम के लिए, जिसका वफाक का कोई लेना देना नहीं। अगर केपी की हुकूमत इस तरह की रिलीफ अवाम को आके देना चाहती है, 100 बिस्मिल्लाह, हमें बड़ी खुशी होगी। बाकी सूबाई हुकूमतें भी बड़े शौक से ये सहूलत मुहैया करें, हमें बड़ी खुशी होगी। लेकिन इसके ऊपर सियासत करना, पॉलिटिक्स करना, मैं समझता हूँ कि हमें उससे परहेज करना चाहिए और जो हकायक हैं, जो फैक्ट्स हैं, उसको हमें मस्क नहीं करना चाहिए। पंजाब हुकूमत पंहिंजे तरक़ियाती फंड मां 45 अरब रुपया ॾेई अवाम खे बिजली बिल में रिलीफ ॾिनो। उन में वफ़ाक जो को हिसो नाहे। ॿिया सूबा बि अॻिते अचनि ऐं पंहिंजे अवाम खे रिलीफ ॾियनि। बिजली बिल्स ते सियासत न थियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त वफ़ाक PSDP में 50 अरब रुपयनि जी कटौती करे 200 यूनिट्स ताईं अवाम खे रिलीफ ॾिनो आहे। पंजाब हुकूमत पंहिंजनि वसीलनि मां 500 यूनिट्स ताईं अवाम खे रिलीफ पहुचायो आहे। KP ऐं ॿिया सूबा बि अवाम खे रिलीफ ॾिना त असांखे ख़ुशी थींदी। बिजली जो ड्रिगे मुदे वारो हल ॻोल्हे रहिया आहियूं। टैक्स रेवेन्यू जमा करण लाइ ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। असांखे पैसा न हुअण जो चवंदड़ वफ़ाक़ी हुकूमत ॿुधाए त हिकु सूबे खे बिजलीअ जे मद में रिलीफ ॾियण लाइ पैसा किथां आया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त महांगा बिजली घर लॻाईंदड़नि असांखे सस्ती बिजली पैदा करण खां रोकियो। सिंध खे विंड ऐं सोलर एनर्जी जा प्लांट लॻाइण खां रोकींदड़ हाणे पाण शमसी तवानाईअ मां फ़ाइदो हासिल करणु चाहिनि था। मैंडेट चुराईंदड़नि क़ौमी ख़ज़ाने खे रुगो पंजाब लाइ खोले छॾियो आहे। सस्ती बिजली पैदा कंदड़ KP खे रिलीफ ॾियण बदिरां महांगी बिजली विकिरो कई पई वञे। KP हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सैफ चयो आहे त मैंडेट चोर KP जे बक़ायनि ते नांग बणिजी वेठल आहिनि। सूबे खे पंहिंजा रहियल पैसा ॾिना वञनि। नंढे भाउ बिजली महांगी कई, वॾे भाउ पंजाब में बिजली 2 महीननि लाइ सस्ती कई। 2 महीननि बाद छा थींदो का ख़बर नाहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो थरकोल रिथा शुरू कई, जंहिंखे नून लीग जी हुकूमत बंदि कयो। सिंध हुकूमत आरज़ी न पर अवाम खे मुस्तक़िल रिलीफ ॾियण लाइ कमु करे रही आहे। थरकोल ज़रिए समूरे मुल्क खे सस्ती बिजली फराहम कई पई वञे। पंजाब जी वज़ीर आला जी तनक़ीद ॿुधी अफ़सोस थियो। सिंध हुकूमत बिना मतभेद जे अवाम जी ख़िदमत करे पई। तवानाई वारे वज़ीर जो खिते में पाकिस्तान अंदरि सभ खां वधीक महांगी बिजली हुअण जो एतिराफ़। तवानाई वारे शोबे में सुधारा अणटिर करार।
इस्लामाबाद में यूथ कन्वेंशन के खिताब कंदे अवैस लगारी चयो त पाकिस्तान में बिजली जी घट में घट क़ीमत 44 रुपया यूनिट आहे। 2 महीननि खां IPPs ते कम कयूं पिया, जल्द खुशखबरी ॾिनी वेंदी। जेको अॼु थी रहियो आहे उहो सभु कुझु हुकूमत में बि थी रहियो हो। मौजूदा ऐं अॻूणी हुकूमत में को बि फ़र्क़ु नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI अॻवान अज़हर मशवाणी जे 2 भाइरनि जी गुमशुदगी के ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब चयो त जेतिरा माण्हू हाणे गुम थी रहिया आहिनि एतिरा गुज़िरियल हुकूमत में बि थी रहिया हुआ। पुट खे पीउ जो ज़िम्मेवार करार नथो ॾेई सघिजे। उमीद त अटॉर्नी जनरल ॿिन्ही भाइरनि जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं कामयाब थींदियूं। मुल्क खां नाराज़ नथो थी सघिजे। जेकॾहिं कंहिंजा के मुतालबा आहिनि त हुकूमत आॾो रखे, नाराज़गी जे नाले ते विगोड़नि खे क़बूल न कयो वेंदो। इस्लामाबाद में यूथ कन्वेंशन के खिताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त नौजवान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि। इंतहा पसंदी नफ़रत खे रद्द करे मुल्क खे मज़बूत करणो पवंदो। एतिहाद ऐं रवादारी खे हथी ॾिनी वञे। तालीम सभ खां वधीक ताक़तवर हथियार आहे। तालीम जो मक़सदु रुगो डिग्री हासिल करणु नाहे हूंदी। PTI बानी जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि अटियाला जेल जा वधीक 6 मुलाज़िम गिरफ़्तार। हिरासत में वरितल मुलाज़िमनि में 3 औरतूं बि शामिल, 1 औरत स्वीपर, 2 लेडी वार्ड ऐं CCTV कैमराउनि जी निगरानी कंदड़ 3 एहलकार शामिल। मुलाज़िमनि खां पुछा ॻाछा जो सिलसिलो जारी। मुलाज़िमनि जूं मोबाइल फोन बि कब्ज़े में वरितियूं वयूं। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत PTI बानी जी घरवारी बुशरा बीबी खे 9 मई साने जे 9 केसिस में आजो करार ॾेई छॾियो। रावलपिंडी पुलिस बुशरा बीबी जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई। अदालत सफ़ाई वारे वकील जा दलील ॿुधण बाद रिमांड जी इस्तदा रद्द कंदे बुशरा बीबी खे केसिस में आजो करार ॾेई छॾियो। पाकिस्तान पारां ज़मीन खां ज़मीन ताईं मार कंदड़ बैलिस्टिक मिसाइल शाहीन 2 जे कामयाब तरबियती लॉन्चिंग। ISPR मूजिब बैलिस्टिक मिसाइल शाहीन 2 जे तरबियती लॉन्चिंग जो मक़सद तरबियत ऐं तकनीकी पैरामीटर जो जाइज़ो वठणु हो। सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जे चेयरमैन ऐं टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि पारां कामयाब तजुर्बे ते पाक फ़ौज ऐं साइंसदाननि खे वाधायूं ॾिनियूं। वापडा ने जो हमें बताया कि जी हमने एक मंसूबा बनाया है, उसकी PC1 तैयार है 8.5 अरब रुपए का। इसको मजबूत करने के लिए अनफॉर्चुनेटली वफाक के पास शायद MNV ट्रेन के लिए और सिंध के लिए पैसे नहीं, और ये मैं एहतजाज इस पे जरूर करूंगा कि उन्हें पहले लोगों का ख्याल करना चाहिए, सिंध के लोगों का ख्याल करना चाहिए। सिंध जे वॾे वज़ीर MNV ट्रेन जे कमज़ोर बंदनि खे ख़तरो करार ॾेई छॾियो। बंदनि जी मज़बूती लाइ पैसा न ॾियण ते वफ़ाक़ी हुकूमत मथां सख़्त तनक़ीद। वॾो वज़ीर मुराद अली शाह, लाड़काणो कंबर वारा ऐं फरीदाबाद मेहड़ कैन शाह ऐं जोही वेझो MNV ट्रेन ऐं बचाव बंदनि जी सूरतहाल जो जाइज़ो वठण बाद भान सैदाबाद ऐं सेवणपची मंछर ढंढ अड़लवाह हेठ ऐं टेल जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर चयो त मौसमियात खाते जेतिरी आगाही ॾिनी उन खां वधीक बरसातूं पयूं आहिनि। MNV ट्रेन जा बंद कमज़ोर आहिनि, उहा वॾी तबाही आणे सघे थी। MNV जे बंदनि जी मज़बूती वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे। शायदि वफ़ाक़ी हुकूमत वटि सिंध लाइ फंड्स न आहिनि। वफ़ाक़ अॻियां सख़्त एहतिजाज कंदुसि। सिंध समेत समूरे मुल्क में बरसातुनि सबब सिंधु दरिया में चाढ़ बरक़रार। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बंदनि ते दबाव। सखर जे कचे वारा इलाइक़ा सईदाबाद, खरोस ॻोठ, केठी जतोई ऐं ॿिया इलाइक़ा पाणी हेठि। लाड़काणो वेझो गोड़ा पतण वटि ॻोठ बुरड़ा दरिया जे पाणी में लुणी पियो। तेज़ वहकर में 30 खां वधीक घर पट। रहवासी घरनि जो सामान कढी बंदनि ते मुंतक़िल। पाणीअ जो मोरिया लोब बंद ते बि दबाव बरक़रार। खैरपुर जे किंगरी जो कचो बि मुकमल तौर बुॾी वियो। सवें ॻोठ पाणीअ हेठि मुतासिर, ॿाहिरि जा मुंतज़िर।
सिंध के अज़ीम शहर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 281 सालियाने उर्स जूं पहिरें ॾींहं वारियूं तक़रीबूं जारी। गवर्नर कामरान किशोरी लाखिणे लतीफ़ जे मज़ार ते हाज़ुरी भरे उर्स जो इफ़्तिताह कयो। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जी सूगड़ कचहरी में ख़ासि महिमान तौर शिरकत। भिटाई जी नगरी सकाफ़ती रंगनि सां रंगियल। पांधियण जी सिंध में ताज़िन बरसातुनि बाद अक्सर इलाइक़नि मां पाणी नेकाल न थी सघियो। सखर जे सिविल अस्पताल जे गायनी वार्ड जी छत ते बरसाती पाणी बीठल हुजण करे पार्सलिंग किरी पई। मरीज़ औरतूं मौजूदाणे तौर महफ़ूज़ रहियूं। लाड़काणे जे रेशम गली मां पाणी नेकाल न थियण सबबि अवाम परेशानी जो शिकार। कंडियारो जे ॻोठ काबिल मंगरियो में 5 फुट पाणी बीठल, केतिराई घर किरी पिया। नारो जे ॻोठ वज़ीर अली शहर मां पाणी नेकाल न थी सघियो। ॻोठाणनि फोती औरत जो मड़ ट्रैक्टर ट्राली ते कब्रिस्तान मुंतक़िल कयो। काथे जे जामू पट्टी में बरसातुनि खां पोइ वही आयल नई घास जे तेज़ वहकरे में जानवरनि जी अस्पताल लुढ़ी वई। ॻोठ सेवो खां जमाली में अस्पताल में पाणी जे वहकरे में लुढ़ी वञण वारा मंज़र बि ॻोठाणनि वीडियो में महफ़ूज़ करे वरिता। सभु एकड़नि ते बीठल फसल बि पाणी हेठि। हिन खां अॻु साॻे ॻोठ जो कब्रिस्तान बि पाणीअ में ॿुॾी वियो हो।